رب العالمين نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد ولمن خاف مقام ربه جنتان وقال الله تبارك وتعالى في مقام الآخر صدق الله العلي العظيم سبحان الله إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما سبحان الله تن تسبیح من مڑو اللہ دل دمبورو جن تندوں جے طلب جوں وحدت سر وجن وحدہ لا شریک لہو اللہ ایہو راگ رگن سبحان اللہ سے ستا بھی جاگن ننڈا عبادت انہن جی ساری رات سبحان اللہ جاگی کیو جن یاد ان جو عبداللطیف چے مٹی الدھومان کوڑے کن سلام اچی آگے ان جے سبحان اللہ اللہ رب العزت جا شکر احسان کرم نعمتوں جے مالک کریم تو اساں کے ایک مرتبہ بیہر پانجے گھر میں اچن جی توفیق بخشی ہے الحمدللہ ہی یاری جی مجلس اللہ کندو شال ہر مہینے منعقد تھیندی رہندی ہے انشاءاللہ کہ محبتوں قائم ۽ دائم رہندی انشاءاللہ مجھب حمل وارن سان دلی محبت تھی وئی ہے سبحان اللہ جنن حمل وارن کے ڏسندو ہاں اهڙا مرڪن دا شهر آمد دل خوش थींदी मां इहो महसूस कंदो आहियां ॼण को मां पंहिंजे ॻोठ में पंहिंजे रिश्तेदारनि सां वटि अची वियो आहियां अल्लाह शाल इहे मोहबतूं क़ाइम ऐं दाइम रखे रब कंदो आहे शाल जीअं हिते असां गॾु आहियूं ईअं ई मशर जे मैदान में असां इहे गॾु हुजूं असांजो हथ मुर्शिदनि जे हथ में मुर्शिदनि जो हथ दिलबर हबीब जे हथ में हुजे ईअं ई असां अलाह कंदो गॾिजी करे जन्नत में हलंदासीं سبحان اللہ मां सभिनी हिन पासे वारनि खे अर्ज़ थो कयां त हेॾां साम्हूं अचो तव्हांजा दीदार सभु साम्हूं थी पियो मां घणो वक़्तु न वठंदुसि 5 ॻाल्हियूं चंद ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं कंदुसि मां चाहियां थो त तव्हांजो तवजो हुजणु ज़रूरी आहे سبحان اللہ मिलो गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि दोस्तान जी वकार हर इंसान छॾे वञो सभु परेशान आहिनि वियो वियो हेठि वियो जंहिंसां मिल त परेशान आहे कंहिंखे कहिड़ी परेशानी कंहिंखे कहिड़ी परेशानी कंहिंजो रिज़्क़ घटि आहे कंहिंखे पुट नथो थिए कंहिंखे घरवारी नथी मिले
कंहिंजी जॻह नथी ठहे, कंहिंजो रिज़्क तबाह थी वियो, कंहिंजो माल तबाह थी वियो, कंहिंजो फसल तबाह थी वियो, जंहिं वटि वे घोड़ा हाय घोड़ा परेशानी हीअ मुसीबत गरीब त गरीब पर अमीर बि माण्हू परेशान आहिनि। सभु जंहिं वटि वञ साईं दुआ कयो, तावीज़ करे ॾियो, फीणो करे ॾियो, को सॻो करे ॾियो, घर वारी नथी ठहे, बच्चा चवण नथा वठनि, रिज़्क जे अंदरि बरकतूं न आहिनि, दिल्ली सुकून न आहे, जिॾे वञ परेशानियूं तकलीफ़ूं मुझारा आहिनि। अॼु मां चाहियां थो त हमल वारनि खे अहिड़ो नुस्ख़ो ॿुधायां जेको परेशानियुनि खे दूर करे छॾींदो। गम हुजई, परेशानी हुजई, ॾुख हुजई, को तंग दस्ती हुजई, जेकॾहिं तुंहिंजो रिज़्क तंग आहे, जेकॾहिं तुंहिंजो माल तबाह थी वियो आहे, जेकॾहिं तुंहिंजे फसल में बरकत न आहे, जेकॾहिं तुंहिंजे माल में बरकत न आहे, जेकॾहिं घर वारी चवण नथी वठई, जेकॾहिं बच्चा चवण नथा वठई, जेकॾहिं तुंहिंजा रिश्तेदार तोसां कावड़िजी विया आहिनि, उन्हनि खे मां तव्हांखे हिकिड़ो नुस्ख़ो ॿुधाइण थो चाहियां। जेकॾहिं तव्हां मुस्तफ़वी नुस्ख़े ते अमल कंदो इंशाअल्लाह परेशानियूं लही वेंदियूं। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अहिड़ो नुस्ख़ो ॿुधायां, अञा थधा लॻा वेठा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हर मुश्किल, हर दर्द, हर मर्ज़ जो इलाज मुझे रब जो ज़िक्र आहे। उथो वेहो, में हुजो, परावन में हुजो, रिश्तेदारनि में हुजो, यारनि में हुजो या अकेलायनि में हुजो, रब खे तव्हां यादि कंदो, ओ जहाननि जो रब वरी तव्हां खे यादि कंदो। सुभान अल्लाह। हिते माजिद हुसैन जेकॾहिं रब जो हिते ज़िक्र थो करे, हिन हमल जी मस्जिद में वेही करे ज़िक्र थो करे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको जहाननि जो रब आहे, जेको ॿिन्ही जहाननि खे ठाहिण वारो रब आहे, हिन माजिद जो अर्शनि खां मथे ज़िक्र कंदो आहे। सुभान अल्लाह। हज़रत हसन बसरी रज़ी अल्लाह ताला अन्हो के पुछा कयोसि, उहो पाण था फरमाइनि मूंखे इल्हाम थी वेंदो आहे, यकीन थी वेंदो आहे त मुंहिंजो रब मूं हसन जो रब ज़िक्र करे रहियो आहे। माण्हुनि पुछा कि साईं तव्हांखे कीअं ख़बर पई त रब तव्हांजो ज़िक्र थो करे? हज़रत हसन बसरी थो फरमाए, ए पुछण वारा ॿुध, मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो आहे, रब तो फरमाए जेको मुंहिंजो ज़िक्र कंदो आहे मां वरी उनजो ज़िक्र कंदो आहियां। अॼु अल्लाह जो ज़िक्र थो कयां, मूंखे यकीन आहे त मुंहिंजो रब मलाइकनि में ज़िक्र कंदो आहे। उन सभु गॾिजी पढ़ो अल्लाह ज़िक्र खुदा ॾिस असांखे मिठे मुस्तफ़ा, सभु ज़िक्रनि खां बहितर ज़िक्र खुदा ॾिनो ॾिस असांखे मिठे मुस्तफ़ा। चयो पाण रब पाक फज़कुरूनी, चयो पाण रब पाक वक़्त वयल बोइन सावरी तो पाए कंदो रह तूं सदा। अल्लाह अल्लाह अल्लाह
तो बयान फरमाए जो मां तमा के नुस्खो ॾियण वारो हस इहो मुंहिंजो ठाहियल नाहे इहो रब जो कलाम क़ुरान मजीद असांखे ॾसे रहियो आहे फरमाए ومن يتق الله يجعل له مخرجا ويرزقه من حيث لا يحتسب रब खां डिॼंदो आहे अल्लाह खां ख़ौफ़ कंदो आहे अल्लाह जो ख़ौफ़ करण जे करे रब जी इबादत कंदो आहे मां रब उन जूं मुश्किलातूं टारे छॾींदो आहियां अॼु जेकॾहिं को वॾेरो पाणी थो बंदि करे अॼु को वॾेरो जाइ थो बंदि करे छॾे अॼु को वॾेरो फसल नथो करण जे इहो रस्तो बंदि उहो वॾेरो थो करे जेकॾहिं तव्हां रब जो ज़िक्र कंदो रब तव्हांजे लाइ ॿियो रस्तो आसान करे सुभान अल्लाह परेशानियूं गम दुख आलम न ईंदा ऐं अॻियां रब जो क़ुरान थो फरमाए वयरज़ुकुहु मिन हैसु ला यहतसिब मां रब उहो रिज़्क़ ॾियण वारी ज़ात आहियां मां उनखे अहिड़ी जॻह तां रिज़्क़ ॾींदो आहियां जिथां उनजो वहम गुमान सोच सम्झ न आहे हूंदी मां उनखे उतां रिज़्क़ अता कंदो आहियां हे बारिशूं वसियूं हे रस्ता बंदि थी विया मुंहिंजो रब तव्हांखे रिज़्क़ ॾे पोयां न पियो ॾे मुंहिंजो रब उहा ताक़त वारी ज़ात आहे जेका हज़ारे मख़लूक़ात खे खराए थी हे कीवलूं लखनि जे तइदाद में आहिनि इहे कीवलूं घरनि में पंहिंजनि कमरनि में पंहिंजी जायुनि में सोराखनि में रहनि थियूं रब खे उन जे जाइ जी बि ख़बर आहे उनखे रिज़्क़ उते ई खराए थो तव्हां केवलियूं ॾिठियूं न मच्छर ॾिठा न मच्छियूं ॾिठियूं न लखनि जे तइदाद में आहिनि पर मुंहिंजो रब उहो ताक़त वारी ज़ात आहे जेको उन्हनि खे उते रिज़्क़ ॾेई सघे थो उहो रब हमल वारनि खे बि रिज़्क़ ॾेई सघे थो तव्हांखे रब राज़ी करणो आहे रब वरी तव्हांखे राज़ी कंदो को वॾेरो MP हूंदो आहे न तव्हां उनजी ख़िदमत कयो उनजो चवण वठो उनजो ख़्यालु कयो उहो वरी तव्हांजो बि ख़्यालु कंदो ईअं न तव्हां उनजो ख़्यालु कंदो त उहो तव्हांजो बि ख़्यालु कंदो पर मुंहिंजो रब उहो महिरबान आहे उहो करीम रब आहे जो हिकु रब जी राह में ॾे उहो एॾो त सखी आहे जो 10 गुना वधीक ॾींदो आहे बिलहसनते फलहू अशरु अमसालिहा जेको इंसान हिकून रब जी राह में ॾींदो आहे हिकून नेकी कंदो आहे हिकून अल्लाह जी फर्मा बरदारी कंदो आहे रब वरी उनखे 10 हिसा वधीक महिरबानियुनि जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे कम लही वेंदई परेशानियूं लही वेंदई दुख लही वेंदई बसि तोखे कमु इहो करणो आहे जो हरदम हर घड़ी इहा ज़ुबान ते ज़िक्र आणणो आहे हर वक़्तु चवणो आहे अल्लाह अमल वारा अञा दिलि नथो ठारे अञा मुझो ज़िक्र करण सां दिलनि खे इत्मीनान सुकून ऐं फरहत मिलंदी आहे रोज़ेदार खे थधो पाणी मिले बुखारे खे मानी मिले को उन्हारे खे थधो पाणी मिली वञे जीअं सुकून फरहत ईंदी आहे तीअं मोमिन खे रब जो ज़िक्र करण में चाशनी ईंदो आहे दिल पंहिंजीअ खे चैन सुकून पुॼायो पिया
अल्लाह 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 गायो पिया अल्लाह 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 गायो पिया ओ केॾो सुकून ज़िक्र में आहे ओ दर्द मुसीबत रंज रंजायो सुनिया तोड़े महशर वारियो दर्द मुसीबत पंहिंजो पाण दलायो सुभान अल्लाह 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 करे हो प्यारो अल्लाह 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 गायो मुझे आका तो फरमाए मा मिन शैइन अंजा मिन ज़िक्रिल्लाह अल्लाह जो ज़िक्र हर इबादत का वधीक जहन्नम जी बाहि खां बचाइण वारो आहे नमाज़ भी जहन्नम खां बचाईंदी रोज़ो भी जहन्नम खां बचाईंदो जेके इबादतूं रियाज़तूं ज़िक्र अज़कार जहन्नम जी बाहि खां बचाईंदा पर जेको ज़िक्र रब जो जहन्नम खां बचाईंदो अहिड़ी ॿी का इबादत आहे ई कोन सुभान अल्लाह मुंहिंजा आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो इरशाद फरमाए त शैतान माण्हुनि खे वर वकर हणी फासाईंदो आहे माण्हुनि जी दिलनि ते कंट्रोल कंदो आहे माण्हुनि जे रगुनि में ईअं हलंदो आहे जीअं रत रगुनि में हलंदो आहे शैतान खे ॿियो को बि अमल रोके न आहे सघंदो पर इंसान जॾहिं ज़िक्र कंदो आहे अल्लाह जो नालो वठंदो आहे जॾहिं उनजी रग ज़िक्र में सरशार थींदी आहे त शैतान जा दर बंदि थींदा शैतान भॼी वेंदो आहे इन जे करे भिट जो घोट तो फरमाए तन तस्बी मन मणियो दिल तंबूरो जन सुभान अल्लाह तस्बी मन मणियो दिल तंबूरो जन तंदू जे तलब जू वहदत सुर वजन वदहू ला शरीक लहू अला इहो राग रगुन से सुता भी जागन निंड इबादत उन्हनि जी रब जो ज़िक्र कंदो आहे भिट धणी जेको रब जो ज़िक्र कंदो आहे जॾहिं ज़िंदा हूंदो आहे उनजी दिलि ज़िंदा हूंदी आहे पर जॾहिं मरी वेंदो आहे वफ़ात करे वेंदो आहे क़ब्र में पहुची वेंदो आहे उन क़ब्र में बि उनजी दिलि ज़िंदा हूंदी आहे अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे कख सड़न पन सड़न सड़े साओगा भिट दो घोट तो फरमाए कख सड़न पन सड़न सड़े साओगा जन रिझायो अल्लाह तो नाचे बेली तन के बोडू अची वियो रिज़्क तबाह थी विया जंहिंजे आसरो हुयो त बन्नी मां फ़सलु ईंदो फ़सलु तबाह थी वियो पर जन रब खे यादि कयो उनखे रब को सो ताव को बाहि जो को ज़रड़ो को बुख जो ज़रड़ो बि उनजे पेट खे बर्दाश्त न करण ॾिनो अल्लाह ताला ओ इंजोल वारनि जी दिलि में विधो वञ 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 ओ हमल में मुंहिंजा बाना रहनि था वञनि खे रिज़्क ॾेई आहे उहे जेके हज़ारे ॻोठ छॾे मेहर छॾे हेॾां फरीदाबाद छॾे हमल में तव्हांखे रिज़्क ॾेई था वञनि इहो उन्हनि जी दिलनि में कंहिं विधो मुंहिंजे रब विधो आहे सुभान अल्लाह मा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्कुहा जा चीज जमीन में रहे थी हर चीज जो ज़िम्मो मुंहिंजे रब खणी छॾियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह साबिर हुसैन साबिर हुसैन नालो सद्दाम हुसैन सुभान अल्लाह नालो बि दरवेश मूंखां विसरी थो वञे बार अब सद्दाम हुसैन खे तव्हां ॾिसो ये कमाए थो इहो वेठड़ो आहे पर रब उनखे रिज़्क ॾिए थो न अल्लाह वॾो महिरबान आहे वॾो सखी आहे तव्हां कमायो न बि सही जेकॾहिं रब सां तव्हांजो तालुक जुड़ियल हूंदो मुंहिंजो रब अहिड़ो महिरबान आहे को न को सबबु ठाहींदो तोखे रब घर वेठे रिज़्क अता कंदो
सुभान अल्लाह परेशानियूं ॾुख दर्द मुसीबतूं सभु लही वेंदई मुंहिंजे रब जो दर तूं वठ रब वरी तुंहिंजे दर खे शाद माण्हू तुंहिंजा मोहताज थींदा तोखे ॿियनि खां घुरण जी ज़रूरत न पवंदी बल्कि ॿिया माण्हू तुंहिंजे दर ते अची तोखां घुरंदा सदा तव्हां ॿुधो हूंदो कलंदर कॾहिं कमायो न हुयो बिटाई कॾहिं दर दर ते कमायो न हुयो अल्लाह जा वली कॾहिं कमाईंदा न आहिनि बसि उहे रब जी राह में ज़िक्र कंदा आहिनि अल्लाह खे परचाईंदा आहिनि हज़ारे मखलूकात उनजे दर ते पई खाए सुभान अल्लाह ओ मुंहिंजे मुर्शिद सोणे दिलबर साईं जो आस्थानो हली मरकज़ मेहर में मरकज़ अंसार मेहर हली ॾिस जो 100 खां वधीक तालिब रहनि था सुबुह मंझंदि शाम लंगर हले थो महिमान खाइनि था सुबुह शाम खाइनि था मुंहिंजे पीर जो लंगर हले थो पियो मुंहिंजे मुर्शिद रब खे राज़ी कयो ऐं पाण त खाए थो पर पाण सां गॾु राजन खे पियो खाराए इहो मां सिर्फ़ु पंहिंजे पीर जी ॻाल्हि नथो कयां बल्कि जेके बि अल्लाह जा वली गौस कुतुब कलंदर मौजूद आहिनि या जेके वफ़ात करे विया आहिनि उन्हनि जूं दरबारुनि ते वञी ॾिस तोखे बुखारो कान छॾींदा तोखे अल्लाह उन्हनि जे दर वटां रिज़्क़ अता कंदो भला सोचो त सही इहो कीअं उन्हनि रब खे राज़ी कयो रब वरी उन्हनि खे पियो राज़ी सुभान अल्लाह मुंहिंजो मुर्शिद सुहिणो दिलबर साईं बयान फरमाईंदो आहे त मुंहिंजो ॾाॾो साईं जन पंहिंजे ॾाॾे जी ॻाल्हि पिया कनि काज़ी ख़ुदा बख़्श पंहिंजे मुर्शिद ओबोड़ा लाखरनि वारो गुज़री चुको आहे मियां महमूद रहमुल्लाह ताला उन सां गॾु मथे हिकिड़ो बुज़ुर्ग आहे उनजी मज़ार ते विया राति जो वक़्तु हो सीउ हुयो सो पंहिंजे ख़लीफ़े खे चई ख़लीफ़ा वञ तो ते काठियूं पंहिंजे बुज़ुर्ग जे पासे में इहे खणी आ त बाहि ॿारींदासीं हथ सेकींदासीं उहो जो ख़लीफ़ो वियो काठी जी हड़ ॿधई खाइण लॻो त बुज़ुर्ग जी मज़ार मां आवाज़ अचे हू सुभान अल्लाह अल्लाह जा वली मज़ारनि में बि हयात हूंदा बुज़ुर्ग जो उन ख़लीफ़े जो ॿुधो त अच ॾकणी लॻसि काठियूं छॾे भॻो साईं वॾो जलाली आहे बुज़ुर्ग काठियूं नथो खाइजे वरी ॿिए ख़लीफ़े खे मोकिलियईं ख़लीफ़ा हे त सफ़ा सुस्त आहे ॾुकणो आहे तूं वञी काठियूं खणी आ वरी ॿियो जो ख़लीफ़ो वियो काठियूं ॿधी हड़ ॿधई त मां मज़ार मां आवाज़ आयो वरी उहो काठियूं छॾे वरी आयो मियां महमूद खे अर्ज़ कई क़िबला बुज़ुर्ग वॾो जलाली आहे काठियूं खाइण नथो ॾे साईं जन उथिया पाण मियां महमूद रहमुल्लाह ताला पाण वञी काठियुनि जी हड़ ॿधी खाइण लॻा त मज़ार मां आवाज़ आयो त उहो मियां महमूद थो फरमाए फिठण तूं मूंखे सीउ लॻो तूं वरी काठियूं नथो खाइण कर मां यार काठियूं खयो थो वञा बाहि थो वञे ॿारियां काठियूं खणी बाहि अञा मस ॿारियनि छा ॾिसनि त हिकिड़ो परे खां हिकिड़ो शख़्स मथे ते काशे खयो पियो थो अचे अबा हे वेठो जो आयो ॾिसे त गरम गरम मानियूं खणी पेश पियो करे पुछा करण लॻसि अबा हे हिन वक़्त में तो मानियूं कीअं आंदियूं चवण लॻो इहो मज़ार वारो तव्हांजी दावत पियो करे सुभान अल्लाह अल्लाह जा वली ॻाल्हायो हयात जंहिंजो अक़ीदो हथ मथे करे सुभान अल्लाह अल्लाह जा वली मज़ारुनि में ॿुधनि था अॼु बि सुणे गौस कलंदर महबूबे सुभानी जी मज़ार में वञ जेकॾहिं उते न हिते बीही करे जेकॾहिं सजड़ा कंदे त महबूबे सुभानी तुंहिंजी हिते बि मदद सुभान अल्लाह अल्लाह जा वली हयात आहिनि पर हे त अल्लाह जा वली पर तुंहिंजो मुंहिंजो दिलबर हबीब आहे
लडन बेसानी थिए रोदया सा फिरदा मैं कई जे पुकार आए हलो मदीने हलो मदीने मदीनो अल्लाह करे शाला सब हमल वारा गॾिजी करे मदीने में हलो सभिनी खे मदीनो नसीब कंदो अल्लाह जा वली जन रब खे राज़ी कयो जन अल्लाह जी इबादत में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी पाण बि खाइनि पिया पंहिंजे बच्चनि खे बि खाराइनि पिया पर राज्यनि खे पाण सां गॾु खाराइनि पिया अॼु तूं परेशान थो थी तुंहिंजे रिस्क जे अंदरि तंगी थी वई आहे चईं थो त अॼु मुंहिंजी बनी नाहे थी तोखे परेशान नाहे थियणो तूं मस्जिद जो दर वठ रब खे राज़ी कर अल्लाह जे साम्हूं पंहिंजो सर झुकाए रब तुंहिंजो सर माण्हुनि जे साम्हूं ऊचो करे छॾींदो परेशानी न ॾिसंदे कम परेशानी ॾुख न ॾिसंदे पंहिंजे बच्चनि खे बि पाण सां गॾु वठी निमाज़ पढ़ाए पंहिंजी घरवारी खे बि निमाज़ पढ़ाए पोइ ॾिस त केॾियूं ख़ुशहालियूं तंग दस्तूं छो मुंहिंजे रब जे क़ुरान इहो ऐलान करे छॾियो आहे ओ मई यत्तकिल्लाह जेको रब खां डिॼंदो आहे अल्लाह खां ख़ौफ़ करण जे करे इबादतूं कंदो आहे गुनाहनि खां परे थींदो आहे बेहयाउनि खां परे थींदो आहे ज़िना खां परे थींदो आहे ओ जेके गिला करण खां परे थींदो आहे ॿिए जा ऐब तलाश करण खां परे थींदो आहे रब जी इबादत में रब जी रियाज़त में अल्लाह जे ज़िक्र में अल्लाह जी इबादत में रब जी नमाज़ पढ़ण में पंहिंजो ॾींहुं ऐं राति गुज़ारींदो आहे रब उनखे दर्जा इज़तूं शान मर्तबा ऐं मक़ाम अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह परेशानी थिएव त नमाज़ पढ़ंदा कयो मुंहिंजे दिलबर हबीब मुस्तफ़ा करीम लजपाल नबी जॾहिं का परेशानी ईंदी हुई त पाण वुज़ू करे अल्लाहु अकबर नमाज़ आला नमाज़ बाला नमाज़ अशरफ इबादत नमाज़ बेहतर नमाज़ बरतर नमाज़ बेहतर नमाज़ बरतर कुरान जी आहे आयतन में नमाज़ मोमिन संदो मेरा जा नमाज़ मर्ज़न संदो इलाजा जॾहिं मुंहिंजो दिलबर हबीब मेराज ते वियो मुंहिंजो आका जॾहिं रब जो मेराज दीदार कयाईं रब खे अर्ज़ थो करे मौला मां त मेराज कयो पर मुंहिंजा उम्मती हमल वारा मेराज कीअं फरमायो या रसूल अल्लाह जेकॾहिं तूं मेराज कयो आहे त तुंहिंजी उम्मत बि मेराज कंदी मेराजुल मोमिन बेशक नमाज़ मोमिननि जो मेराज आहे नमाज़ मोमिन संदो मेराज नमाज़ मर्ज़न संदो इलाजा एड़ी नवाज़िश एड़ी इनायत न थींदी कंहिं ॿे रियाज़तुन में पर मिलाए पढ़ो नमाज़ आला नमाज़ बाला नमाज़ अशरफ इबादतुन में ओ खुदा जे साम्हूं जो सिर झुकाए न थींदो सो ख्वार आहे खुदा जे साम्हूं जो सिर झुकाए न थींदो सो ख्वार आहे उन्हीअ लाइ फरहत सो हूंदो हर दम इनायतुन में
खुदाई बाने जे विच में वल्ला सुभान अल्लाह। मुनाजात हिन में आहे सुभान अल्लाह। गाल समझो था यार आका तो फरमाए इन अहदकुम यो नाजी रब्बहु मादाम फिस्सलात जेसी ताईं बानो नमाज पढ़ंदो वा ओतिरो वक्त ॼण को पंहिंजे रब सां गुफ्तगू मुनाजात करे ओ नमाज बाने ऐं रब जे विच में थींदी मुनाजात हिन में आहे खुदा मुखातिब थींदो हिन में ईअं लिखियल आहे रिवायतुनि में निमाज़ निमाज़ अशरफ इबादतुनि में और रज़ा खुदा जी रज़ा नबिया जी आहे रखायल निमाज़ अंदर सुभान अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। निमाज़ूं सुभान पर्ज सारे हूंदे सदाई तूने मतन में निमाज़ वाला निमाज़ अशरफ इबादतुनि में सुभान अल्लाह जो दर वठो कॾहिं बि तव्हांखे ॾुख परेशानी न थींदी इंशाअल्लाह। कॾहिं तव्हांजा फसल तबाह न थींदा कॾहिं तव्हां ते बारिशूं ज़हमत वारियूं न वसंदियूं रहमत जा वॾा फुड़ा सुभान अल्लाह। तव्हां रब जो दर छॾियो वा तॾहिं गम परेशानियुनि में आहियो अल्लाह जो क़ुरान थो फरमाए वो मन रद अन ज़िक्री फइन्नहु लहू मईशतन दनका जेको मुंहिंजे रब मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं फेरींदो आहे जेको मुंहिंजो ज़िक्र नाहे कंदो मां हुनजे रिज़्क़ खे तंग करे छॾींदो आहियां मां हुनजो परेशानियुनि में हुनखे मुब्तला करे छॾींदो आहियां ओ हमल वारा अॼु जेकॾहिं तूं परेशान आहीं